अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। बटे मिठी सुपारी दे दीजो। हाय हाय उम्र गुजरी वई। जी पंहिंजो पाण खे कोन थो चवां। ॿियो कंहिंखे थो चए? यार आला साईं बि छा त सूरतूं ख़लकियूं आहिनि। मां न तुंहिंजी पोजीशन में हुजां खुली वञी ॻाल्हायांसि। छा? पर तोखे त नियारे ई कान थी। न न्यारे तंहिंमें तुंहिंजो छा? मां मूंखे सां कोन ॻाल्हायां पर तोसां यारी अथमि न, इन ई करे अंदरि थो कढे। पाण पुलिस वारा कंहिंसां यारी रखूं ई कोन। हा साईं, अवां त सीने में बारूद जो वटो खयूं पिया था हलो। अवां जी दोस्ती बि ख़राबु त दुश्मनी बि ख़राबु। हूअं यार दोस्त थियण में का ॼमार त कान लॻंदी आहे। पोइ तोखे बि हिते आहे साल खां त मथे थी वियो आहे। हा आउं बि काफ़ी वक़्त खां पियो ॾिसांसि पंहिंजे में पंहिंजे वात। दादा ख़ुशि आहे न सदोरा? सदोरा मुंहिंजो बंदि खणी थो अचां। वालेकुम अस्सलाम। सदोरा सभिनी मेंबरनि खे नाश्तो ॾिनी? अॼु ही नेहा ऐं भिंडियूं वांदियूं आहिनि। अदाला न त हाणे मेस जा पैसा रहियल आहिनि। 1.5 महीनो थी वियो आहे। असांखे बि ज़रूरत आहे। मूंखे यादि आहे, बसि 2 टे ॾींहं छॾियो, जीअं पैसा मिलंदा त मां तव्हांखे पैसा ॾेई छॾींदुमि। पाण सारे ॾेई छॾिजो, ज़रूरत में आहिनि। सदोरा मेरा तो एॾी ख़ुशबू जी तबियत वधीक ख़राब थी वई आहे। ही धो त मां अचां थी भाॼी। जीअं पाड़े वारनि खे ख़बर पवे त खंघ ॿियो कीअं आहे। खंघ न ज़ोर ज़ोर सां खंघ। ॿुधाए पाड़े वारनि खे इहो ॿुधाए त आउं तव्हांजो सबूती कोन आहियां। आउं तव्हां लाइ धारियो आहियां। इहो बि इल्ज़ाम हणो मूं ते त आउं ज़ालिम आहियां। तव्हांजो इलाज कोन थो करायां। तव्हांखे खंघ जो शरबत बि वठी कोन थो ॾियां। आउं फ़क़ति नशो थो करियां। ॿुधाए न, ॿुधाए पाड़े वारनि खे तूं मुंहिंजी निपायल धीउ आहीं ऐं हूअ ॿी ॾाइण मुंहिंजी अॻिजाई धीउ। ॿुधाए न, ॿुधायो पाड़े वारनि खे सभु कुझु ॿुधायो। ॿुधाए। बाबा मूंखे सिलाई करण ॾियो। छॾियो छॾियो? मूं त छॾियो तव्हांखे, पर तव्हीं ॿई बि त मुंहिंजी जिंद छॾियो न। छॾियो मूंखे, छॾियो। छो मथो खाधो आहे बाबा? मूं मथो खाधो आहे तव्हांजो? अरे बाबा मूं मथो कोन खाधो आहे। तव्हां ॿिन्ही मुंहिंजो जेको हा खाधो आहे न सो मूंखे ख़बर आहे। स्टेप फादर मुंहिंजो त सारो कियो करतो ई पाणीअ में। मूं मथो खाधो आहे तव्हांजो। तव्हां ॿिन्ही ॼाणनि मुंहिंजे मथे खाधो आहे न। मना कर कुछ ॾींहं कम न कर, सिलाई न कर। बाबा जा हाल ॾिसी पई खाईंदासीं किथां? वाह मुंहिंजे हूंदे इहा बि गणती। हुननि भागे जाइ जे मालिक बसि वार लाइ केॾियूं खुतियूं ॿुधायूं। मूंखां इहो बर्दाश्त नथो थिए। जॾहिं तोखां इहो बर्दाश्त नथो थिए त मूंखे हिन हालत में तुंहिंजो इहो पूरो बर्दाश्त थींदो? तूं आराम कर, मां तुंहिंजे लाइ डॉक्टर होता खे वठी तूं आकर ज़बान बाहर कट।
बाबा बर्फ जा गंढा गोला छो था खाओ, पंहिंजा गला ख़राब करे छॾिया अथव। डॉक्टर साहब मुंहिंजी भेण जी सख़्त तबियत ख़राब आहे, तव्हां महिरबानी करे मूंसां गॾु हलो। छा थियो अथसि? खंघि जो शदीद दौरो पियो आहे। वो हिते अची नथी सघे? जी न डॉक्टर साहब। मां हिकिड़ो ॿ मरीज़ ॾिसां, तूं वेह हलूं था। वॾा साहब हलणो किथे आहे? साम्हूं वारी घटी में डॉक्टर साहब, तव्हां जेतिरी फी चवंदो मां ॾींदसि। फी जी ॻाल्हि न आहे, मां हलां थो। तूं मास्टर अर्ज़ीअ जी धीउ आहीं न? जी डॉक्टर साहब। चङो माण्हू हो, पर हाणे अलाए छा थियो अथसि। हीरोइन जे नशनि माण्हुनि जा घरनि जा घर तबाह करे छॾिया, बर्बाद करे छॾिया। खंघि केतिरे वक़्त खां अथसि? 15 ॾींहं बुखार थियोसि डॉक्टर साहब, तंहिं बाद खंघि शुरू थी वई अथसि। साल खन खां साह जी बि शिकायत अथसि। ॾिस छोकिरी, तुंहिंजी भेण इलाही बीमार आहे, हिन में फिक्र करण जी ज़रूरत न आहे। हिन बीमारीअ में जेतिरो जल्द ॿुजो ॾिबो ओतिरो बहितर आहे, न त इहा खंघि मां सिल में तब्दील थी वेंदी। जी मां तोखे दवा जो मुकमिल नुस्ख़ो लिखी थो ॾियां। पर रुगो दवा मां कमु न हलंदो, हिन ॿूसट वारी जाइ में हीअ मरी वेंदी। तोखे खपे हिनखे ॿाहिरि मोकिल, कंहिं ॻोठ में या कंहिं शहर में, उते वञी मच्छी खाए, खीर पीए, फ्रूट खाए, हवा बदिलाइण जे लाइ हिनखे ॿाहिरि मोकिलीसि। मां ईअं कंदसि डॉक्टर साहब, ईअं कंदसि। हीउ 14 ॾींहंनि जो मुकमिल नुस्ख़ो आहे, हिन खां पोइ उमेदु आहे त दवा जी ज़रूरत न पवे। जी वॾी महिरबानी डॉक्टर साहब, वॾी महिरबानी। सुभाणे सुबुह वारी गाॾीअ में हिनखे मोकिले छॾीसि। जी फी डॉक्टर साहब? कुल बिल मिलाए 50 रुपया ॾेई छॾ। मुंहिंजी भेण चङी भली त थी वेंदी न? फिक्र करण जी का बि ज़रूरत न आहे, पर दवा में नागो न थियणु खपे। हर 6 कलाकनि खां पोइ वक़्त ते दवा ॾियणु ज़रूरी आहे। मूं छटी आंदी। जी डॉक्टर साहब, तव्हां पाणी ई रखी।
केरु आहे? मां आहियां सामाणो पुलिसमैन। छो छा आहे? अवां सां गॾु डॉक्टर खे ॾिठो सो तॾहिं। महिरबानी अवां जी। अवां खे ख़बर आहे हिन कमरे में असीं ॿ न रहंदा आहियूं, पर्दो आहे। हाँ, पर इंसानियत जे नाते मुंहिंजो फर्ज़ आहे तव्हां खां पुछां, छा मुंहिंजो एतिरो हक़ बि न आहे? न, कहिड़ो संग अथई असां सां? हमें यकीन कयो, मां अवां जी दिलि सां इज़त थो कयां। वाह जो इज़त आहे, एतिरी हमदर्दी अथई न असां सां त मेस वारे दरवाजे खां छो नथो अची? न, हुन दरवाज़े खां ईंदे मूंखे सुठो नथो लॻे। छो? इन जो जवाबु पोइ कॾहिं अवां खे ॾींदुसि। वरी बि अवां खां माफ़ी थो घुरां। ही कुझु फ्रूट आंदो अथमि अॼु ख़ुशबू लाइ। न खपे, खणी वञ, फुरे आंदे गार्डन वारनि खां। न न, ही मुंहिंजी पघार मां आहे। अॼु ख़ुशबू, पंहिंजो ख़्यालु रखिजो। तो भाउ तो त वीचारे जो मोह ई पटे छॾियो। ही वक़्तु आहे अचण जो। छो छा थियो वक़्त खे? असांजे घर में त अलाए केरु केरु केॾी महिल था अचनि, बाक़ी ॾोह कयो त हिन हिकिड़े वीचारे पुलिस वारे। केॾी ॻाल्हियूं पई करी ख़ुशबू? मां सच थी चवां, असांजी मेस में जेके बि माण्हू अचनि था न, उन सभिनीनि मां चङो थो नज़र अचे, कंहिं सुठे ख़ानदान जो लॻे थो। ऐं पढ़ियो बि त तो वारे स्कूल में आहे न। हूंदा। सच थी चवां, तोखे ॾाढो थो भाई। अच्छा हाणे माठड़ी करे सुम, त मां वञी मेस वारनि खे मानी खाराइजां, तूं आराम कर। सबको राणो सबका मल सबको राणो पंहिंजी पंहिंजी काक सभिनि खे पंहिंजी पंहिंजी काक सभिनि खे सबखे ॻोढ़ा ऐं गाराणो सबखे ॻोढ़ा ऐं गाराणो पंहिंजी पंहिंजी काक सभिनि खे पंहिंजी पंहिंजी काक सभिनि खे सबका मूमल सबको राणो सबका मूमल सबको राणो पंहिंजी पंहिंजी काक सभिनि खे पंहिंजी पंहिंजी काक सभिनि खे। अदा हला न, अॼु बोरा में लूण त घणो न आहे। न बिल्कुलु ठीकु आहे। हाँ सदोरा जी सभिनी मेंबरनि खे मानी ॾिनी? हाँ। नवनि मेंबरनि जे लाइ मानी रखी आहे? हाँ। सदोरा जी ही बदबू छा जी पई अचे? अलाए। मुआ निभागा चंडू खानो समझो अथई, निकिरो था त कराए न बेइज्जती। पर मुंहिंजी ख़ता कहिड़ी आहे? मां चवां थी निकिरी था न त पुलिस जे हवाले कराईंदीसां। ॾाढा थी पुलिस जा दड़का ॾी असांखे। उथो उथो निकिरी था उथो। ठीकु आहे पर यादि रख इन बेइज्जती जो बदिलो अहिड़ो वठंदो अथई जो यादि कंदी आहे। प्रेस हिते हीरो न खपाए ऐं असीं ठुक बि न भरियूं। हल हल निकिर गेट आउट।
अदाला न हू वेठो हिते नशो पियो करे ऐं तव्हां हुनखे मज़े सां ॾिठो वेठे। मां छा कयांसि? तव्हांजे पीउ जो दोस्त आहे। हा मां कुझु कयांसि हा त तव्हांजो पीउ अर्ज़ी वठे वारी मुंहिंजी ॻिचीअ खां छा कयूं असां? मरियम ही छा आहे? ओह डियर, तूं छो आई आहीं? ही हुल छा जो हुयो? उन शइ आयो, उनखे धिका ॾेई कढियमि। ईअं त असांजो रोज़गार ई बंदि थी वेंदो। तूं अच अली। धंधो नथो वणे, इन खां त असां ईअं ई चङा आहियूं। तोखे मुंहिंजो कसम खुशबू, दिलि वॾी कर, पोइ तूं जीअं चवंदी तीअं कंदसि। वाइदो थी करी? यस, गॉड प्रॉमिस। इन खां ॿियो कहिड़ो वाइदो थींदो? हाणे मुर्की ॾेखार, स्माइल, शाबाश। हाणे तूं बेउल्के थी निंड कर। मां इजा वांदी थी आयसि। ओके, नाइस कर। बाबा सदरा इलाज बाबा जल्दी बांधो थी में? हाँ सब जल्दी मन गए। मिस मरियम किथे? अंदर। मूं अवांजो ही पुछियो पे। जी चओ। मूंखे ख़बर पई है त हिन मेस में अर्ज़ीअ जा कुछ नशेई दोस्त अचनि था जंहिंसां लिस्ट जी बदनामी थींदी ऐं मूंखे इहा ॻाल्हि सुठी नथी लॻे छो त ही रुगो मेसी न पर अव्हांजो घर बि आहे ऐं घर जी नामूस हमेशह क़ाइमु रहणु घुरिजे। बसि मां इहो ई चवणु आयुसि। ऐं हा, मेस में जेकॾहिं को माण्हू शरारत करे तव्हां मूंखे ॿुधाइजो, मां पाण बिलो कंदुसि। मां वञा? महिरबानी, खुदा हाफ़िज़। खुदा हाफ़िज़। बाबा सदोरा जी राज लंच जो टाइम खत्म थी वञे त दरवाज़ो बंदि करे छॾिजांइ। दर बंदि कोन थींदो। ॾिसां त केरु दर बंदि थो करे। कोन थींदो दर बंदि। अरे सदरी हले हले। हा ही मेस एतिरो जल्दी छो बंदि कई अथई? बाबा अॼु खुशबू जी तबियत ठीक न आहे। हाँ जे हा मिकरल रोज रोज बीमार थींदी त छा रोज रोज मेस बंदि थींदी? हाँ ॿुधाए ॿुधाए न। बाबा खुदा जे वास्ते आस्ती ॻाल्हाए। हाँ याद आयो। ही तो मुंहिंजे दोस्त खे गिराकनि ॾाढो बेइज़्ज़तो करे मेस मां छो कढियो? मुंहिंजे दोस्त जी बेइज़्ज़ती? ॿुधाए छो बेइज़्ज़ती कई हुनजी तो? बाबा हू नशो करे रहियो। नशो 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 त मां बि करे रहियो आहियां। नशो केरु नथो करे। बंदि थींदी? हाँ ॿुधाए ॿुधाए न। बाबा खुदा जे वास्ते आस्ती ॻाल्हाए। हाँ याद आयो। ही तो मुंहिंजे दोस्त खे गिराकनि ॾाढो बेइज़्ज़तो करे मेस मां छो कढियो?
मुझे दोस्त जी बेइज्जती ॿुधाए छो बेइज्जती कई उन जी तो बाबा हूँ नशो करे रहियो नशो 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 त मां बि करे रहियो आहियां नशो केरु नथो करे हर को माण्हू पंहिंजे हैसियत मुताबिक़ नशे में थो रहे पर तूं मूंखे ॿुधाए त तूं मुंहिंजे दोस्त जी बेइज्जती छो कई बाबा हिते पुलिस वारा ईंदा था रहनि जेकॾहिं मेस बंदि थी वई न त पोइ मां तोखे पैसा किथां ॾींदसि हाँ तो ही सदरी हिते छा थो करे अरे सदरी हल तूं ॿाहिरि था आउट हल ही न वेंदो बाबा ही सभु पैसा हिन कमाया आहिनि हाँ ही सभु पैसा हिन सदरी कमाया आहिनि ही वठ 20 रुपया तूं असांजो सॻो पीतो रही आहीं जो तोखे असांजो एहसासु थींदो धीअ महिनू न दे महिनू न दे धीअ महिनू न दे इहो महीनो न आहे बाबा सच आहे चङो चङो आवाज़ वञा थो मूंखे बि तमामु ज़रूरी कमु यादि अची वियो आहे आउं राति जो घर देरि सां मोटंदुसि घर खे अंदरां कड़ो न लॻाइजांइ एहसास एहसास असांखे एहसास आहे ई कोन्हे को स्टेप फादर असांजो त कीओ करतो ई पाणीअ में अव्हांखे रुगो असांजे 20 रुपयनि जो एहसास थो मारे एहसास असां सभु ख़बर रखूं था बाबा हेॾा पाण वञा न न मानी खाई पोइ वञजांइ ऐं हा सुबुह जो जल्दी अचिजांइ मूंखे तुंहिंजे पीउ खां डपु थो लॻे ओ नो ॾिजण जी काई ॻाल्हि न आहे हुनखे नशे जा पैसा मिलिया न हाणे तोखे कुझु न चवंदो मुंहिंजो पीउ दिलि जो ॾाढो सुठो माण्हू आहे जेकॾहिं कुझु तोखे चवे न त दिलि में न कजांइ ओके Help us, God. Help us all. मां सुभाणे ख़ुशबू खे मोकिले छॾींदसि या ख़ुदा तोखे मुंहिंजी पारत ऐ परवरदिगार मुंहिंजी मरियम खे का सुखी ज़िंदगी ॾे हू हिन अज़ाब में केसिताईं पीड़जंदी रहंदी हुन ॾाढा दुख ॾिठा आहिनि तोखे मरियम जी पारत आहे मैं कम इन मरियम अच्छा अच्छा तो इबादत पे गई ना इन करे बाहर भी रहियसि
खुशबू जेकॾहिं तोखे कुझु थी पियो न त पोइ मां जीअरे मरी वेंदसि। अहिड़ी हयातीअ खां त मौत सुठो आहे। चरी अहिड़ियूं ॻाल्हियूं कबियूं आहिनि। ॾिस त मां तुंहिंजी हयातीअ खे कहिड़ो ख़ूबसूरत थी बणायां। मां अॼुकल्ह बाबू न अची वञे, जेकॾहिं थोरो बि शक पियसि न त सॼो कमु फिटी वेंदो। पंहिंजी हयातीअ खे ठाहियो अथई जो मुंहिंजी ठाहींदी। कहिड़ी खोट आहे मुंहिंजी हयातीअ में? कॾहिं पंहिंजे बारे में बि सोचियो आहे? छा सोचां पंहिंजे बारे में? पंहिंजे बारे में न त हुन वीचारे पुलिस वारे जे बारे में ई सोच। छा बकवास बंदि कर। मां सच थी चवां, हू वीचारो कुझु नथो पर तोसां ॾाढो थो प्यार करे। हे कहिड़ी ॻाल्हियूं करे रही आहीं? मां सही थी चवां, अहिड़ो घोट वरी न मिलंदे। तूं हुन सां शादी करे छॾ। मूंखे ॾिठे कोन वणे। कूड़, तूं मुंहिंजे लाइ बाबा जे लाइ कुर्बानी जो बकरो थी बणजणु चाहीं न, पर मूंखे इहा कुर्बानी क़बूल न आहे। ही कहिड़ी ॻाल्हियूं पई करी? मां तुंहिंजी वॾी भेण आहियां, तोखे मूंसां ईअं न ॻाल्हाइणु घुरिजे। पर मरीम, मां तुंहिंजी साहेड़ी बि त आहियां न। ॾिस हाणे आराम कर, सुबुह सां तोखे ट्रेन में वञिणो आहे ऐं मां गाॾीअ जो टाइम पुछी आई आहियां। वॾी आई आहे साहेड़ी, आराम कर। कब सब खे मुरकब सब खे सूह प्यारी सुर कब सब खे होल कब सब खे मुरकब सब खे सूह प्यारी सुर कब सब खे सबके गोढ़ा ऐं गाराणो सबके गोढ़ा ऐं गाराणो सबका मूमल सबको राणो सबका मूमल सबको राणो। अर्जी अर्जी घबरा न, चावड़ी तो कोन तो वठी हले। होश में आया ॾिसी कम सां पियो वञा, तूं मूंखे थाणे ते वठी वेंदे? न, तुंहिंजे घर। घर? कहिड़ो घर? उहो घर जिते उहे ॿ डाइनियूं थियूं रहनि। हाँ वही घर। घर में ॾाढो हुल कंदो आहीं छो? हुल? हा हुल मुंहिंजो पंहिंजो घर आहे, जेकी वणंदो सो कंदुसि। अर्जी मूंखे ख़बर आहे त उहे ॿई तुंहिंजी सॻियूं धेरूं न आहिनि, तॾहिं बि तुंहिंजी ॾाढी इज़त कनि थियूं। इज़त स्टेप फादर जी इज़त। ख़ैर उन्हनि जी महिरबानी जो मुंहिंजी इज़त थियूं कनि।
ॾिस मेस में नशे दोस्त न वठी ईंदो था। नशे दोस्त नशो नशे में केर कोन्हे तोखे ॿुध पंहिंजी नौकरीअ जो नशो आहे। अर्ज़ी कॾहिं छापो पइजी वई त मथो पिटी थिए ऐं मेस सां गॾोगॾु हू घर बि बदनाम थी वेंदो जेको न थियणु घुरिजे। छापो